अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। उम्मीद है तो सब ठीक ठाक ऐं मज़े में हूंदो। अॼु असां डिस्कस करे था वठूं मैट्रिक क्लास के हवाले से, यानी जो चैप्टर नंबर 3 आ उन में असांजी स्टडी थींदी आहे काइनेमेटिक्स ऑफ लीनियर मोशन। काइनेमेटिक्स ऑफ लीनियर मोशन ही असांजो यानी कि मैट्रिक के लिहाज से थर्ड चैप्टर होंदो आहे। इन चैप्टर के स्टार्ट करण खां पहिरियां कुछ टर्म्स आहिनि, कुछ ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ते डिस्कस कयूं त बहितर थींदो, पोइ असांखे इन चैप्टर में वधीक आसानी थींदी। हाणे असां यानी कि कुछ हिन टर्म के डिस्कस करण खां पहिरियां ही जेको वर्ड आहे मोशन, हाँ मोशन के बारे में यानी पहिरियां छा सोचो वेंदो हो ऐं इन्हनि जी डेफिनेशन कीअं इनखे डिफाइन कयो वियो। हाँ इन जे लाइ मोशन के बारे में असांजी यानी कि हिकिड़ी त असां जेको सब्जेक्ट पिया पढ़ूं वो फिजिक्स पिया पढ़ूं, इसमें जेका स्टडी थींदी आहे उहा नेचर जी थींदी आहे। हाँ इहा जेकी नेचर जी स्टडी कबी इन में कैटेगराइज कयो वियो त कहिड़ो यानी कि जेको टर्म आ स्टडी आ या जेके भी माना असांजा फिनोमिना आहिनि, लॉज आहिनि, प्रोसेस आहिनि, कहिड़े यानी बेसिक टर्म में रखूं, पोइ उनखे कैटेगराइज करे डिवाइड करे विरहायो वियो। पोइ जेका स्टडी मोशन वारी ही हाणे एक्चुअली असां यानी कि आम तरह सां मोशन जी डेफिनेशन छा चवंदा आहियूं, जॾहिं बि को ऑब्जेक्ट पंहिंजी पोजीशन चेंज करे, माना पंहिंजी पोजीशन चेंज करे त उनखे असां चवंदासीं विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग्स। ज़हन में रखजो, विथ रेस्पेक्ट सराउंडिंग्स दैट इज कॉल्ड मोशन। माना ही ऑब्जेक्ट हिते आहे त रेस्ट में थो लगे, लेकिन असांखे कीअं थी ख़बर पए त इहो रेस्ट में आहे, बिकॉज ही पंहिंजे माना आस पास जेको माहौल अथसि उन जे मुताबिक़ पंहिंजी पोजीशन चेंज नथो करे, इन करे असां इनखे रेस्ट था चऊं। ऐं जेको ऑब्जेक्ट पंहिंजे माहौल जे मुताबिक़ सराउंडिंग्स जे मुताबिक़ पंहिंजी पोजीशन खे चेंज कंदो त उहो छा सम्झो वेंदो, मोशन में। हाणे जेकी मोशन जी स्टडी कई वई इनखे इन जे लाइ हिकिड़ी ब्रांच जो नालो सिलेक्ट कयो, दैट इज कॉल्ड मैकेनिक्स। हाँ मैकेनिक्स छाखे चइबो आहे त चवंदासीं स्टडी अबाउट मोशन ऑफ बॉडीज यानी ऑब्जेक्ट या पार्टिकल्स, जेके भी मोशन कन, बॉडीज कन, पार्टिकल्स कन, या जेको भी यानी थिंग हुजे उहो यानी मोशन में अची वञे, यानी हू पंहिंजी स्टेट के चेंज करे या यानी कि पंहिंजे सराउंडिंग जे मुताबिक़ पंहिंजो पोजीशन चेंज करे त उनखे असां छा चवंदा आहियूं, मोशन चवंदा आहियूं। त इहा जेकी मोशन वारी स्टडी आहे या सॼी जी सॼी छा में स्टडी कई वेंदी आहे, मैकेनिक्स में। हाणे आम तरह सां जेके असांजे सराउंडिंग में वर्ल्ड में शयूं मोशन में चुरपुर हरकत कंदे नज़र थियूं अचनि, इहे सभु यानी कि कंहिं हवाले सां असांखे ख़बर पवंदी, यानी का शइ रेस्ट में आहे उनखे मूव कराइणो आहे त असांखे कंहिंजी स्टडी करणी पवंदी, मैकेनिक्स जी। हाणे जेकॾहिं असांजी का शइ मूव थींदड़ आहे उनखे स्टॉप करिणो आहे तॾहिं बि असांखे छा जी स्टडी करणी पवंदी, मैकेनिक्स जी। छो जो स्टॉप थियल शइ खे बि यानी कि मूविंग कराइणो आहे तॾहिं बि मैकेनिक्स जी स्टडी करणी आहे। हाणे मूविंग थींदड़ शइ आहे उनखे बि स्टॉप करिणो आहे त पोइ असांखे मैकेनिक्स जी स्टडी करणी पवंदी, बिकॉज मैकेनिक्स डील्स विद द स्टडी अबाउट मोशन ऑफ बॉडीज़। हाँ उहो मोशन कॾहिं असां चवंदासीं त उहो मोशन जो सबब बि यानी रीज़न कहिड़ो थी सघे थो, ऐं केॾी महिल असां रीज़न कोन ॿुधाईंदासीं, बसि जस्ट स्टडी कंदासीं उन जी त उहो मोशन असांजो कहिड़ो आहे। ठीकु आहे, इन हवाले सां पहिरियां यानी कीअं सोचियो वियो, हाणे अॼु जी साइंस असांजी चवे थी त हर बॉडी मोशन में आहे। हर बॉडी माना काइनात के नेचर के ॾिठो वियो त हर हिकु शइ चुरपुर करे रही आहे पंहिंजे यानी महवर जे मुताबिक़, पंहिंजे सराउंडिंग्स जे मुताबिक़ ऐं पंहिंजे यानी कि माहौल जे मुताबिक़। हाणे इहो कीअं
कॉन्सेप्ट ॾिनो वियो त हाणे पहिरियां स्टडी कई वई त यानी जीअं न्यूटन जी मैकेनिक्स जी स्टडी असां न्यूटन जे हवाले सां डिस्कस कयूं त उन दौर में जेको रेस्ट ऐं मोशन खे सम्झो वेंदो हो उहो चयो वेंदो हो त जेको रेस्ट में का बॉडी आहे छो जो बॉडीअ जूं ॿ हालतूं हूंदियूं आहिनि, टू स्टेट्स हूंदियूं आहिनि, या त उहा असांखे नज़र ईंदी ऑब्ज़र्व थींदे नज़र ईंदी त उहा बीठल हुआ वेठल हुआ या रेस्ट में आहे, ठीकु आहे, या त उहा असांखे मोशन में नज़र ईंदी मूविंग थींदड़ नज़र ईंदी ऑब्ज़र्व थींदे नज़र ईंदी। ओके, हाणे इहा जेकी रेस्ट हुआ त मैकेनिक्स ओल्ड जे बुनियाद ते न्यूटन जे हवाले सां हर बॉडी खे रेस्ट में यानी एब्सोल्यूट सम्झो वेंदो हुयो। माना जेकॾहिं का शइ असांजी रेस्ट में आहे त उहा रेस्ट में ई हमेशह जे लाइ हूंदी त इहो सोचियो वियो हो, यानी कि थ्योरेटिकली। उन खां पोइ का बि बॉडी मोशन में आहे त उहा एब्सोल्यूट मोशन में हूंदी। एब्सोल्यूट माना हमेशह जे लाइ उहा उन ई साॻी पोज़ीशन में असांखे ऑब्ज़र्व थींदे नज़र ईंदी। लेकिन असां हाणे आम ज़िंदगीअ मां एग्ज़ाम्पल करे था वठूं त कीअं ख़बर पवंदी असांखे त इहो त चयो वियो सोचियो वियो, यानी ऑब्ज़र्वेशन जे बुनियाद ते। कुझु ऑब्ज़र्वेशन अहिड़ियूं थियूं हिक ई टाइम ते ॿिनि क़िस्मनि जूं ऑब्ज़र्वेशन पियूं थियनि। मिसाल, जेकॾहिं का यानी कि ट्रेन आहे, उन में माण्हू वेठो आहे, ट्रेन मूव करे रही आहे, ट्रेन मूव करे रही आहे, माण्हू वेठो आहे, ट्रेन मूव करे रही आहे। जेकॾहिं उन सां गॾु ॿियो माण्हू वेठो हूंदो, ॿियो माण्हू आम्हूं साम्हूं हुन जे वेठो आहे त ही ॿई पाण खे हिक ॿिए खे रेस्ट में सम्झंदा। लेकिन जेकॾहिं इहा ट्रेन ॾिसो, ट्रेन त हलंदड़ आहे न, ट्रेन मूविंग आहे, त हाणे असां ईअं चवंदासीं त ॿई हिक ॿिए जी ऑब्ज़र्वेशन जे बुनियाद ते ॿिन्ही जे मुताबिक़ ॿई पाण में छा में आहिनि, रेस्ट में। पर जेकॾहिं असां ॾिसूं यानी उन ट्रेन जे ॿाहिरें पासे ॾांहुं प्लेटफॉर्म ते हिकिड़ो माण्हू बीठो आहे, हाणे उहो छा थो करे, उहो हिननि ॿिन्ही माण्हुनि खे ॾिसी रहियो आहे, ऑब्ज़र्व करे रहियो आहे। हाणे उहो यानी कि परसेप्शन जेका वठंदो, ऑब्ज़र्वेशन वठंदो, उहो छा परसीव कंदो त ही जेके ॿई माण्हू आहिनि ॿई मूव करे रहिया आहिनि। जॾहिं त उहे ॿई माण्हू आहिनि हिक ॿिए खे पहिरीं कंडीशन में रेस्ट में था सम्झनि, वरी जेॾी महिल असां ऑब्ज़र्वर मटायूं था, प्लेटफॉर्म जे बुनियाद ते वठूं था, त उहो माण्हू जेको ॿाहिरि बीठो आहे हिन खे मूविंग थींदे नज़र अचनि था। हाणे ॻाल्हि इहा हुआ त हिक ई टाइम ते इन ई माण्हुनि जी स्टेट ॿिनि क़िस्मनि जी पई नज़र अचे। हाणे इन ते स्टडी थी त आख़िर इहे माण्हू रेस्ट में आहिनि या मोशन में आहिनि। पोइ इन जे करे इतां कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो त एब्सोल्यूट जो कॉन्सेप्ट नथो थी सघे। माना तव्हां खां जॾहिं केरु तव्हां खां पुछे त बाबा तव्हां छा में आहियो, त तव्हां जेकॾहिं कंहिं चेयर ते वेठा आहियो, उन वक़्तु जेकॾहिं टीचर तव्हां खां पुछे थो त तव्हां छा में आहियो, त तव्हां जल्द में चवंदो असां त रेस्ट में आहियूं। लेकिन जेकॾहिं इते ई क्वेश्चन करे त तव्हां अर्थ जे मुताबिक़ छा में आहियो, छो जो अर्थ त रोटेट थी रही आहे, अर्थ छा थी रही आहे, रोटेट थी रही हूंदी आहे, अर्थ रोटेट थी रही हूंदी आहे, ट्रेन थींदी रहंदी आहे, रिवॉल्यूशन कंदी रहंदी आहे। हाणे जेकॾहिं अर्थ घुमी रही आहे, फिरी रही आहे, त पोइ अर्थ जे हिसाब सां असां छा में आहियूं, मोशन में। छो जो असांजे जेकी वर्ल्ड जे मुताबिक़ वठंदासीं त पोइ अर्थ त मोशन में आहे न, त पोइ असांजो कॉन्सेप्ट हिते छा यानी सम्झो वेंदो त असां हिते ग़लति थी वेंदासीं त असां रेस्ट में चई छॾियोसीं। इन बुनियाद ते पोइ सोचियो वियो त आख़िर रेस्ट ऐं मोशन जी डेफिनेशन कहिड़ी ठाही वञे। माना हाणे छा थियो ॾिसो, माना हिक ई टाइम ते उहो ऑब्जेक्ट मूविंग थींदड़ बि नज़र पियो अचे ऐं रेस्ट में। जीअं ॿियो मिसाल असां वठूं, जेकॾहिं कंहिं हलंदड़ गाॾी में असां वञी रहिया आहियूं त असां जॾहिं ॿाहिरि ॾिसंदासीं, ॿाहिरि असां ॾिसंदा आहियूं त जेके बि शयूं हूंदियूं आहिनि बीठल हूंदियूं आहिनि, रेस्ट में हूंदियूं आहिनि, असांखे हलंदड़ फिरंदड़ घुमंदड़ नज़र ईंदियूं आहिनि। जीअं ट्रीज़ हूंदा आहिनि, ॿी का जेकॾहिं को शॉप आहे यानी को माण्हू बीठल आहे ॿाहिरि सराउंडिंग में, असां हली रहिया आहियूं कार में, गाॾी में, मूविंग में, ठीकु आहे। ॿाहिरि जीअं ई नज़र विझूं था त जेके रियल में बीठल शयूं आहिनि उहे असांखे घुमंदड़ फिरंदड़ ऐं मूव थींदड़ नज़र ईंदियूं आहिनि।
हाणे इते छा आहे, इते कॉन्सेप्ट अलॻि आहे, पर उहो ई जेकॾहिं ॿाहिरि माण्हू बीठो हुजे या असां ई ॿाहिरि बीहूं ऐं वणनि खे ॾिसूं, छा असांखे वण यानी कि फिरंदड़ घुमंदड़ हलंदड़ नज़र ईंदा छा? न। हाणे इते ॾिसो, हिकु ई टाइम ते असांखे ॿिनि शयुनि जो यानी कॉन्सेप्ट थो मिले, त रेस्ट बि नज़र अचे थी, मोशन बि अचे थी। जेका शइ असल में रेस्ट में आहे, असांखे ऑब्ज़र्व थींदे नज़र थी अचे, छा में थी अचे? मोशन में। हाणे ॻाल्हि इहा आहे, जॾहिं बि असां या जेको ऑब्ज़र्वर आहे उहो पंहिंजो पाण खे रेस्ट में सम्झे ऐं पूरी सराउंडिंग खे मोशन में सम्झे, त इन खे चइबो आहे रिलेटिव मोशन। छो जो रिलेटिव आहिनि, मोशन ऐं रेस्ट पाण में रिलेटिव आहिनि। समटाइम असांखे ऑब्ज़र्व थींदे नज़र थो अचे त रेस्ट आहे, समटाइम असांखे ऑब्ज़र्व थींदे नज़र थो अचे त उहा ई शइ मोशन में आहे। इन करे पाण में छा थिया? रिलेटिव थिया। हाणे रिलेटिव मोशन छा हूंदो आहे? रिलेटिव मोशन, त हीअ असांजो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो त रेस्ट एब्सोल्यूट आहे, रेस्ट माना मोशन एब्सोल्यूट आहे, माना कॾहिं त पोइ इन जे करे रिलेटिव कयो वियो, त रिलेटिव मोशन में कॉन्सेप्ट अची वियो, रिलेटिव मोशन। हाणे रिलेटिव मोशन छा आहे? जॾहिं बि को ऑब्ज़र्वर पाण खे छा में सम्झे? रेस्ट में। भली उहो मूविंग आहे, रेस्ट आहे, उहो न आहे, भली चाहे उहो हलंदड़ फिरंदड़ माण्हू हुजे, पर पाण खे छा में सम्झे? रेस्ट में। ऐं ॿियूं जेके सराउंडिंग्स में आहिनि शयूं, सराउंडिंग्स में आहिनि शयूं, उहे सभु छा में सम्झे? मोशन में। छा में सम्झे? मोशन में। त पोइ असां चवंदासीं जेको इहो कॉन्सेप्ट सम्झो वेंदो, इहो रिलेटिव मोशन आहे। छो जो ऑब्ज़र्वर पंहिंजो पाण खे रेस्ट में थो सम्झे ऐं जेकी सराउंडिंग आहे उहा छा में थी वई? मोशन में। त इहो छा आहे? एक्चुअली असांजो रिलेटिव मोशन। इन जे करे इन बिहाफ ते यानी अॼु ताईं चयो वेंदो आहे त हर हिकु शइ मोशन में आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं असां अर्थ जे हिसाब सां वठूं, मां हिते बीठो आहियां लेकिन अर्थ जे हिसाब सां मूव करे रहियो आहियां। हाणे वरी सन खे ॾिसूं, सन जे मुताबिक़ गैलेक्सीज़ ऐं ईअं असांजा स्टार्स ॿियूं शयूं पाण हिक ॿिए जे मुताबिक़ छा में आहिनि? मोशन में आहिनि। हाणे इहो कॉन्सेप्ट परपेचुअल मोशन में अची वेंदो आहे। परपेचुअल मोशन माना एवरीथिंग इज़ इन मोशन, एवरीथिंग इज़ इन कंटिन्यूअस मोशन में जॾहिं का शइ हुजे त उनखे असां परपेचुअल मोशन चवंदा आहियूं। ओके, हाणे ईअं कॉन्सेप्ट माना ठाहियो वियो, सम्झो वियो त व्हाट इज़ द रेस्ट एंड व्हाट इज़ मोशन। त रेस्ट जे हवाले सां डेफिनेशन तव्हां पढ़ी आया हो क्लासिस में, त रेस्ट छा हूंदो आहे? वेन अ बॉडी डज नॉट चेंज इट्स पोजीशन with respect to surroundings called rest। रेस्ट जी डेफिनेशन कीअं ठाही वई? छो जो मोशन जी बि ठाही वई, त जॾहिं को ऑब्जेक्ट पंहिंजी पोजीशन चेंज करे सराउंडिंग जे मुताबिक़, त असां इन खे चवंदा आहियूं मोशन। ऐं जॾहिं को बॉडी, को पार्टिकल, को ऑब्जेक्ट पंहिंजी पोजीशन चेंज न करे, डज़ नॉट चेंज, त पोइ असां चवंदासीं इहा बॉडी छा में आहे? रेस्ट में आहे, लेकिन पंहिंजे सराउंडिंग जे मुताबिक़, ईअं न त अर्थ जे मुताबिक़ या ॿिए कंहिं शइ जे मुताबिक़। ठीकु आहे? पंहिंजे हाणे जेकॾहिं को स्टूडेंट क्लास में चेयर ते वेठो आहे, त चेयर जे मुताबिक़ ऐं रूम जे मुताबिक़ इहो छा में आहे? रेस्ट में आहे, बिकॉज़ रूम मूव न करे रहियो आहे। पर जेकॾहिं इहो ई जेकॾहिं स्टूडेंट पंहिंजो पाण खे अर्थ जे मुताबिक़ सम्झे, त पोइ अर्थ जे मुताबिक़ उहो छा में थियो? मोशन में थियो। ईअं ई असां कॉन्सेप्ट वठंदासीं, यानी कि विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग माना आस पास जेकी आहे शइ। ठीकु आहे? इन लिहाज़ सां असां हिनखे रेस्ट में चवंदासीं। ऐं मोशन छा हूंदो आहे? हाणे तव्हां मोशन तव्हां सम्झी सघो था त मोशन छा थी सघे थो। इन खे ई डेफिनेशन खे थोरो अॻिते वधायोसि, चेंज कयोसि। डज़ नॉट जी जॻह ते छा रखूं? चेंजिस रखूं। वेन अ बॉडी चेंजिस इट्स पोजीशन, changes its position with respect to surroundings called motion।
इहे ई मोशन खे डिस्कस कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, मोशन ऐं रेस्ट आर नॉट एब्सोल्यूट, इहे रिलेटिव हूंदा आहिनि। समटाइम असांखे उहो ई ऑब्जेक्ट रेस्ट में नज़र पियो अचे, समटाइम असांखे उहो ई ऑब्जेक्ट छा में नज़र ईंदो, यानी कि मोशन में। इन करे इहे ॿई छा आहिनि, पाण में रिलेटिव आहिनि। ठीकु आहे।